लालू गाल बुधियो भडल पूसी जड़ो मुंह कयो बीठो आई बागड़ियानी के मामो चई यो सुठो न थो करी विढ़ा न विढ़ा मुजी मर्जी आ बस बस दुनिया चवंदी विढ़ा न विढ़ा मुजी मर्जी आ कुतिए पे थोड़ी तो ये घर दे पुलर तो करी हिकरी विढ़ा न विढ़ा मुजी मर्जी आ एकड़ी गाल बुधो मके नौकर दियो किसको किसको जान दियो गुलाम तो तू भी ही करके लालू का सब पैसा दे चलना बागड़ियानी के मां पैसा कत ही न दींदुस पैसा हाशिम जाहन सुपाने रिछ कुत्ते जी बच्चा गजरे में उते उन पैसा पहुंचाना है केड़ी हालत में मुके पैसा न दी दे मुके पैसा पुत्र मां है न फोटो समेत आश्रम के बुधाई दुस तो गुलाम बागड़ियानी सा एड़ी का गाल कोने अचे अचे पैसा वठ ए मुजी गाल न कजा बुध हिकड़ी गाल बुध मुके खबर आ हाशिम सुभाणे रिछक सा कुता कोने वढाईंदो तुझे नक में नथ विझी तुझे मथा कुता छदींदो इहो वधल मास पटींदई ढिढरा वधल मास ओजे इहा गाल है न कुर्बान गद्दार बेटे मां तो चवाए पीव ने तो सिर खड़ा होता है में थी देता हजवन कुर्बान हाशिम जी पनाह में थी सजन कोई कोई दुश्मन हर कोई हाशिम सुठो थई तो कुर्बान के मुझे हवाले कर मां खान बाबा सा वायदो करे आयो आया तो कुर्बान के कहीं भी सूरत में खान बाबा जे सामू पेश कंदुस हलियो वञे तो तुझे दिल जी ख्वाहिश कदे भी पूरी कान थींदी पूरी अरे ओ कंध जिबा या मुझी ख्वाहिश न पर मुझे जिद्दा ऐसा सपनी की खबर तो शेर अली जो बड़े जबलम के रेसा आई ता मुझे सामू एतड़ा नंढड़ा भितर आयो जे ये ठोकर हणाव न मेलन जा मेल परे वनी किरो शेरले असा के अतलाई देना हथ कटजी वेंदई छो सा बाजा पचल में फोला दायो जैसा सकते सरा आई मुझा जर्रा जर्रा बे ता चला अजाब पड़जी वेदा अजाब अमा साते न ये असा जे गोठ को तड़ेलहन खान बाबा झेड़े को मना कई आए उस मासा त मां चवाए तो हड्डी पर थी हथ कट मुमा
जॾहिं कॾहिं विच में ई सोई परे थी परे। यो कुर्बान वारो फैसलो खान बाबा पाण कंदो, तव्हां हलो त सही। खान बाबा सिर्फ कुर्बान जो फैसलो कंदो मासात, हिननि जो फैसलो त मां कंदुसि, मां। तो असांजे गुनाहगार खे पनाह ॾेई सुठो नाहे कयो। मसलो आहे जॾहिं असांखे नंढड़ी चोरी जे इल्ज़ाम में 10 मां निकाली ॾिनी वई ऐं तो मूंखे 5 साल सज़ा ॼाराई ऐं मुंहिंजे मामे धणी बशक खे तो गोली हणी मारे छॾियो। जॾहिं सभु वास्ता ख़तम थी विया ऐं तव्हां पाण फ़ैसिलो कयो, न तव्हांजो असां ॾींदो न असांजो तव्हां ॾींदो, पोइ पंहिंजे पुट खे सम्झाए छॾीसि। जे सम्झ में ॻाल्हि नथी अचेसि त दस्तावेज़ लिखी ॾेई छॾीसि त असांजे फुल में बि न अचे। अड़े हल हल खंज़ीर, सम्झे छा थो पाण खे? अड़े तव्हांजे पासे ॾे ॾिसी मां थुकां बि न। हाशिम, अड़े ओ कंध चिबा, बस जावा। अरे जेकॾहिं तव्हां चारई ॼणा पंहिंजो ख़ैर सम्झो था न त हुन कुर्बूअ खे असांजे हवाले कयो। शेर अली, पाण ते थोरो कंट्रोल कर। बाबा साईं, तव्हां सम्झो नथा ॻाल्हि खे। हिननि चोरनि जे पुटनि जा दिमाग़ ख़राब थी विया आहिनि बाबा साईं। इन खां पहिरीं जो हिन गंदे पाणीअ जो बंदि भॼे, हिन कारे पाणीअ जो मुंहुं कंहिं किनी खॾ ॾांहुं वराए छॾिजे। नज़रू जी बाबा साईं। शेर अली खे वठी वञ शेर अली खे। न बाबा साईं, मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदुसि, मां हिते ई रहंदुसि। हलो मासात। मासात, तूं ॻाल्हि खे सम्झी कोन थो। खान बाबा हिते अकेलो आहे। मां तोखे चयो न तूं वञ। मासात, खान बाबा जो चवण वटि नाफ़रमान न थी। हाशिमा, इहा ॻाल्हि बि ठीकु आहे त असांजो वास्तो तव्हां सां ख़तमु आहे ऐं तव्हांजो असां सां, त पोइ असांजे ॾोही खे तव्हां पनाह छो ॾिनी आहे? बस जावा बाबा, असां को हुनखे मिथ कई छा? हुन पाण अची असां वटि पनाह वठी। इहा सभिनी खे ख़बर आहे त असां सिंधियुनि वटि पनाह वठंदड़ जी असां पंहिंजी जान खां वधीक हिफ़ाज़त कंदा आहियूं। मतिलब त सुभाणे तव्हांजो को ॾोही असां खां पनाह वठे त पोइ असां हुनखे पनाह ॾियूं? हा हा, भली पनाह जी जोसि, हे छा थी पियो? ठीकु आहे, पर हिकु ॻाल्हि यादि रख, कुर्बान असांजो ॾोही आहे ऐं ॾोही रहंदो ऐं हू हाणे तव्हांजे घर जे अंदरि ई रहंदो। जेकॾहिं हिकु पेर बि ॿाहिरि कढियईं त ज़िंदह कोन रहंदो। हा हा, ठीकु आहे, पोइ ॾिठो वेंदो। थोरे
जो मालिक केरा केरा। हाशिम ये खीर खान बाबा वारन जो आ। बुधो आ त खान बाबा वारन जो खीर ॾाढो मिठो आ। दादा यो सच त आहे। खान बाबा जो भटारी रोज़ानी मिस्री जो खाईंदियूं आहिनि। अञा बि खीर मिठो न हूंदो छा दादा? इन ॻाल्हि जो फ़ैसिलो हाणे जो हाणे थी वेंदो, हींअर जो हींअर। हाशिम मूंखे देर थी थिए। हा दा हिनखे देर थी थिए, असां बि खीर ठीक था कराए वठूं। हाँ यार थोड़ो मिठो आहे, तूं बि चखे ॾिस। ही तव्हां सुठो नथा कयो। न आवाज़ बंदि कयोसि, बंदि कयोसि, बंदि कयोसि। हाशिम ये न कर, मां गरीब आ। खान बाबा के केड़ो मोह ॾसींदुसि, तव्हां खीर था हारियो। अरे हर का पंजा करे खान बाबा के असांजा सलाम जी जय, सलाम जी जय, सलाम जी जय, शेरनी के जय 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 जय। हलीप हलीप। मासाद खान बाबा उन्हनि जो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। लॻे थो त उन्हनि जो दिमाग़ दुरुस्त करणो पवंदो। मासाद हिकु ॻाल्हि जो ख़्यालु रखजांइ, इन ॻाल्हि जी ख़बर खान बाबा खे न पए, न त वॾो कोहराम मची वेंदो। इन करे त चवंदो आहियां, सॼण कोई कोई, दुश्मन हर कोई। मां ही हुयसि, ही आयुसि। खुदा हाफ़िज़। बाबा छा था कयो? एतिरी देर जल्दी कयो, मेहड़ू ही वठो जो कातू दोबारो करे। बाबा टाइम थी वियो, होटल ते खीर ॾियणो आहे, उन खां पोइ खीर में पाणी बि मिलाइणो आहे। तव्हांखे ख़बर कान्हे नाताल लॻो पियो आहे, मथे मथे त पाणी आयो आहे। 3 महीना नाताल हो, निजो खीर ॾिनो अथमि होटल ते, हाणे मथे मथे पाणी आयो आहे। पाणी विझी ऐं खीर मिलाए पोइ ॾिबो। शाबाश, जल्दी बाबा, विढ़ा न विढ़ा मुंहिंजी मर्ज़ी, तव्हां मूंखे छा था ॾिसो। जल्दी कयो, मां ॾुही वठो। शाबाश शाबाश बाबा, शाबाश। शेर अली, विढ़ूं न विढ़ूं हा थी असांजी मर्ज़ी, पर हिते तव्हां छो आया आहियो? मां हिते छो आयो आहियां? अरे तव्हांजा नक लाहिण, नक कटण आयो आहियां तव्हांजा। हिकिड़े मज़दूर सां ज़ुल्म करे, अरे तव्हां पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू था सम्झो? हा, किथे आहे तव्हांजो पीउ इहो हाशिम? शेर अली उहे त कोन्हे बाबा। शेर अली बाबा, हू त जेल जा थक पियो थो लाहे। तव्हां रुगो इहो ॿुधायो त तव्हांखे खीर घणो खपे? ॿियनि जे किलो खीर में अधु किलो पाणी मिलाईंदा आहियूं। जेको तव्हांजो किलो खीर हूंदो उन में खणी पा मिलाईंदासीं। बाक़ी हाशिम खान उहदे ते आहे ई कोन। अरे हेॾे गुलाम, सच सच ॿुधाए, हा आहे कोन या बूए वांगुरु के दड़ में लिकी वियो आहे, या ॼाहे वांगुरु वञी छप ई अथई? पंहिंजे पीउ हाशिम खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ, जेको असांजो खीर हारियो अथव न,
उनजो नुक़सान पूरो करण जे लाइ 3 ॾींहनि जे लाइ मैं सब काहे तो वञाव नुक़सान पूरो करण जे लाइ जो पीउ हाशिम अचे न उनखे ॿुधाइजांइ ते शेर अली आयो हो न शेर अली ककड़ न कर असां तोखे मेहूं करण कोन ॾींदासीं असांजे लाशनि मथां गुज़रणो पवंदुई अरे छोरा चिंता थिया आहियो छा छॾियो त मेहूं काहे वञी मोचड़ा पिया था कयो छा बाक़ी विढ़ूं न विढ़ूं उहा असांजी मर्ज़ी शेर अली बाबा मां हलाए थो बाक़ी हिन जे लाशनि तां गुज़री भली माल काहे वञनि जेकर मोचड़नि जो ख्याल अथनि भली खाइनि मुंहिंजो कुझु न वञे विढ़ा न विढ़ा उहा थी मुंहिंजी मर्ज़ी हाँ त पाण हिननि जा लाश केराइण जे लाइ केतिरनि ॾींहनि खां आतो आयो वाह कन्ही खान बाबा खे जंहिंजे उसूलनि मुंहिंजा हथ ॿधी छॾिया अरे तव्हांजा लाश किरंदा न पर तव्हां पाण मूंखे माल काराए हलंदव जे माल काराए न हलियो न ही ॾिसो था हिन जा अहिड़ा ज़पटा कढाईंदो माव अहिड़ा ज़पटा कढाईंदो साव जो नानी यादि अची वेंदव मामे यो छा थो ॻाल्हाए हाशिम जी ख़बर कान थई ये केॾो करे ए छॾ हाशिम खे ॾिसी कोन थो 15 किलो कलेक्शन खणी आयो आहे फट मारींदुमि हलो चवंदो आहियां सजण कोई दुश्मन हर कोई इन तो हाणे हाशिम ख़बर पइजी वेंदसि त कंहिंसां मां आॾो अटकायो अथई अरे हलो वाह खान बाबा वाह तोखे त का ख़बर ई कान्हे का ॿियनि जो ॾोह जी त तोखे अॻु में ई ख़बर पइजी थी वञे पर जॾहिं तुंहिंजा पंहिंजा था कनि त तुंहिंजे कन ते जूं ई कान थी चुरे हाशिमा तूं खुली ॿुधाए तूं चवण छा थो चाहीं तुंहिंजो दादलो पुटु असांजे माण्हुनि खे मारे कुटे ऐं असांजूं मेहूं कयो आहे छा हाशिमा तूं भुलियो आहीं भुलियो न असां चरिया आहियूं अंधा आहियूं न पीनऊं तव्हां ते इंतज़ाम हणण में असांखे वॾो सवाबु मिलंदो ईअं न ओ जवा मूं त तोखे चयो न कोन मञीदा नज़रू जी खान बाबा शेर अली किथे आहे बाबा साईं हू तंबेले ॾे हूंदो शेर अली हाशिम सही तो चवे हा पुछीस बाबा साईं बेईमान थई कूड़ा थई हिननि खीर पीर जी बेइज्जती कई आहे हिननि असांजा ड्रम खीर जा हारिया आहिनि बाबा साईं उन खीर जे पूरा करण जे लाइ मां हिननि आयो आहियां बिल्कुल काहे आयो आहियां इन में सदाकत आहे सच आहे भले हे चवनि छा बि चवनि मां नारो हणीने हू काहे आयो करणो अथव कयो हाशिम इहे फ़ैसिला करण जो इख्तियार तोखे कंहिं ॾिनो आहे तो मूंखे ॿुधायो त हिननि सभु कुझु कयो आहे जेके असांजे कातिल खे पनाह ॾेई वेठा आहिनि उन्हनि जो तव्हां छा बिगाड़ियो आहे छा कयो आहे तव्हां उनजो बस मां वधीक कुझु ॿुधण नथो चाहियां
हिनमल जो हिनमल आशमारन खां माफ़ी वठो ऐं हिननि खे हिन जो माल वापस कर। पर खान बाबा इहो मुंहिंजो हुकुम सही। खान बाबा असांखे तकड़ काने का हिन असांजी उते बेइज्जती कई आहे ओॾो अची माफ़ी वठे। शाबाश जवा। हाँ हाँ बेइज्जती करण में मज़ो पियो अचे न। हले माफ़ी वठो हले हैं। बाबा साईं जो हुकुम मुझे अखियुनि ते तुझी या ख्वाहिश मां उते अची पूरी कंदुसि। उते अची दिल जाए कर शेर अली वाइदे जो पक्को आ जेको चवंदो आ वो करे ॾेखारींदो आ। ठीकु आहे साहब तुंहिंजो इंतज़ार कंदासीं। इहो मालिक शाबाश जवा। अचो मूंसां। टांको पींदो ऐं टांके ते असांजो दुश्मन पींदो। बता छा तो समझी त शेर अली ईंदो? मालिक समझा हिनखे। ओ बस जवा वो जरूर ईंदो छो त वो शेर अली जो फैसलो न पर खान बाबा जो फैसलो। खान बाबा जे इशारे ते शेर अली पंहिंजो कंध बि कटराए सघे। लॻे थो त इहा ॻाल्हि मुंहिंजे हिन शहज़ादे खे बि वणी आहे। ओ बस जवा। शेर अली ख़बर न तुंहिंजी ॻाल्हि जी कंहिंखे बि ख़बर कान पवंदी। हिते सभु असां पंहिंजा पाण में। बस जवा भली तूं अधे वॾे खां माफ़ी वठ असां भला अखियूं ॿूटियूं था सही आहे। न न जेकॾहिं तूं चई त असां सभु ॿाहिरि हलिया वञूं। इन जी का भी जरूरत न आहे। मूंखे ख़बर आहे त केतिरो तव्हांखे तमाशो करण में मज़ो ईंदो आहे ऐं तमाशो करण में तव्हां सभिनी भाइरनि जी दिलड़ी ठरंदी आहे। सही तो जवान आशिमा। तूं रुगो अधे वॾे खां माफ़ी वठ अधो राज़ी त असां सभई ॿाहिरि राज़ी। मूंखे माफ़ कर। अदा मालिक तो ताईं आवाज़ पहुतो न अदा काथे ॿुधुम मूंखे लॻे थो त वाते में ॼण मुंग पियल अथसि। शेर अली मुंहिंजे दादले भाउ मालिक ताईं आवाज़ कोन पहुतो आहे। थोरो तेज़ बाबा। हाशिम खान मूंखे माफ़ कर। नको मुंहिंजे कननि ताईं आवाज़ कोन पहुतो। शेर अली लॻे थो त तूं लची थो थी। हाशिम खान जेकॾहिं तो ऐं तुंहिंजे भाइर न ॿुधो भला मां ई तुंहिंजे वेझो थो अचां। हाणे चओ छा थो चवीं?
हाशिम खान मुझे माफ कर हाशिम खान। मज़ो न आयो कि तुझे गोद वारा ॿुधनि त शेर जी सां माफ़ी कीअं थो वठे। हाणे त ॿुधी न हाशिम खान, ॼणा सही चई आहिनि। सबर सोटी साण कॾहिं कोई न करे। इन करे त मां चवंदो आहियां, सजण कोई कोई दुश्मन हर कोई। शेर अली तू वञी सघी थो, वञी सघी थो। हाशिम खान मूं ॿुधो कोन, थोरो ज़ोर सां ॻाल्हाए त जीअं मां ॿुधां त तूं छा थो चई। ॻाल्हि ॿुधी, तोखे त हिकिड़ो नाश्तो करायमि। जेकॾहिं तोखे दिलि में का ख़्वाहिश हुजे त तुंहिंजे हिननि लाडलनि खां माफ़ी घुरां, वञी सघी थो। हा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे यादि अची वई। तो जंहिं ॾोहारी कुर्बान खे लिकायो आहे, सुभाणे मां चैलेंज करे उनखे खणी वेंदुसि। जेकॾहिं केर बि मुंहिंजे साम्हूं आयो त गोलियुनि सां परूण करे छॾींदोसांसि, गोलियुनि सां परूण करे छॾींदोसांसि। बताओ वाह 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 वाह। हाणे मां तोखे हथनि सां थो माने ॾेखारायां। बाक़ी विड़ूं न विड़ूं उहा असांजी मर्ज़ी। बिस्मिल्लाह, खोड़ तुंहिंजे लाइ मानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। वाह थी वई, वाह थी वई। ईअं खा ड्रॉ कर। अरे हे छा लालू, वरी मुंहिंजा फोटू पियो कढी हाशिम खे ॾेखारी दे छा? न पुट न, हाणे हाशिम जी मां सपूरा खे ॾेखारींदुसि। उनखे ॿुधाईंदुसि खान बाबा जे ॻोठ जी बाग़ियानी सां गुलाम इश्क पियो करे। पुट कुराड़ी सपूरा ॾाढी ॾींगी अथई। लत लत ते रखे, छातीअ मथां सैंडल ॾेई, थका जो मुछुनि खां छिकी अथई। ॼण कुराड़ी वाॾण पई थी छिके। ॾिसजांइ पोइ छा थींदो। पोइ मासी सपूरा बचींदई सभई पंहिंजा पुट, कढंदई तोखे धमाल। कुटे कुटे कंदई लाल, थुॾा हणंदई सम्झी फुटबाल। कुटींदई पूरो साल, तुंहिंजो अची वेंदो सवाल। विसरी वेंदई माउ पीउ पुफी ऐं पंहिंजी ज़ाल। ऐं आख़िर में जेल जी खाईंदे दाल। बस लालू बस, खाई जन भलायो माल। मां चरियो आहियां, मां अकेलो कोन खाईंदो मां। हा न, मां बि चवां त लालू अहिड़ो ज़ालिम न आहे। अचो अचो त टई गॾिजी मानी खाऊं। अचो वेह वेह हलिया वेह। टई ॼणा रे छो, हीअ ई मां गॾिजी खाईंदासीं। हीअ ई मां। असां हिक ॿिए खे गिरह वात में गुदींदासीं। तूं असांजा गिरह गणिजा। हिकु लालू के मां तोसां गॾु मानी बानी कोन खां। हा न खाईंदीअ? हिकु मां ज़हर खाई छॾां पर तोसां मानी ना खां। हा इहा ॻाल्हि आहे त पोइ मां वञा थो। हिकु वेंदो हुजे त पोइ महिरबानी हुजे तुंहिंजी। हा छाजी महिरबानी? मां वञा थो मासी सपूरा खे तव्हां ॿिन्ही जा ई फोटू ॾिसण जे लाइ। हिकु लालू के तूं ईअं छो कंदो हुजी? ॿुध बागेड़ी तुंहिंजे हथ में आहे। जेकॾहिं गुलाम जी तोखे इज़त प्यारी आहे त तूं मूंसां गॾु वञी खा, न त मां वञा थो। हिकु तूं जीअं चवंदे न तीअं थींदो। खारा खारा वाछू टेड़े
खाना मुके मुझे मतलब खिली खाना एडे मुखे न था खारायो मां एडो खणी वात तो पटिया जड़ चंदे जी पेती खुली पिया रहम न थो अचेव अचे तू मखा हसो ही तो खाए अला के तो पेट फाटो तो मुके मानी न था करायो सज्जन कोई कोई दुश्मन हर कोई सोना साईं तेरे हथा दी खुशबू अन्या सागी है शेर अली तू मेरे नाल इतला प्यार क्यों पिया करेंदा सोना साईं प्यारे नाल ते प्यार करेंदे नफरत नहीं शेर अली मैं बुखारी साईं दी दरगाह ते गई हूँ सोना साईं तू मेरे ला है दुआ कान घुरी तो तू जल्द मेरी थी वही शेर अली तेरे लाए मैं दुआ कौन घुरी बाकी ए दुआ में घुरी हम वल केड़ी मेरी दुआ है तू आसमान दी चाहत च चंद्र वांगे चमकदा रही मेरा सोना साईं मेरा ते चंद्र भी तू ही ते मेरी चाहत भी यार आई तू दिलदार आई तू यार आई तू दिलदार आई तू मुझे साहसिया जो सिंगार आई तू यार आई तू दिलदार आई तू यार आई तू दिलदार आई तू मुझे साहसिया जो सिंगार आई तू यार आई तू पचारा लुआ लुआ में पिरी तुझे पचारा परे नथ जा ओ मिनथ मन जा परे नथ जा ओ मिनथ मन जा सच्ची पच्ची मुझो सरदार आई तू यार आई तू घड़ी न परे थी नाम खुदा जी हिक घड़ी न परे थी सचे थी जा ओरे अच जा सचे थी जा ओरे अच जा मुझो मुहिब मिठो मन ठार आई तू यार आई तू
मुखे तेरी प्यारो लख बार आई तू यार आई तू शेर अली के कॾहिं बि माफ़ न कंदुसि हू अते वॾे जी बेइज़ती करे ऐं हिन धरती ते ज़िंदा रहंदा न त पोइ लानत आहे मुंहिंजी ज़िंदगीअ ते। साहब तूं इहो अकेलो सभु कुझु कीअं कंदे घटि में घटि शमीर ऐं मालिक सां त ॻाल्हि कर न दोस्तू न हू बि अते वॾे वांगुरु छपाणी घर में वेही रही ऐं अञा ताईं कंहिं बि फ़ैसिले ताईं न आहिनि पुॻा पर मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? फ़ैसिलो इहो ई आहे त सुभाणे शेर अली कुर्बान खे ज़रूर मारण ईंदो ऐं मां वज वठी शेर अली खे ॿेड़ियां ई ख़तमु करे छॾियो। साहब खान सोचे वठ बाबा अॻियों बि शेर अली अथई। दोस्तो सभु कुझु सोचे छॾियो इहो कमु मां अकेलो ई कंदुसि ऐं शेर अली जो लाश अता वॾे जे क़दमनि में फिटो कंदुसि। अब्बा थोरो ख्याल सां जीअं इहो छेड़ू तुंहिंजे हथनि मां बची न वञे। अब्बा हिन मर्दूत खां मुंहिंजे भाउ ॾाढी बख़्श जो हिसाब गड़े गड़े वठिजे। मारण महिल इहो न सोचजांइ त तोते गुनाह थींदो पर हिकिड़ो कमु कर पुट अबा मूंखे हिकिड़ी बंदूक ॾे त मां पंहिंजे सिकील ते भाउ जो पलांद हिननि हथनि सां कयां मां पंहिंजे अंदर जी बाहि ॾिसां। मामो धणी बख़्श तुंहिंजो भाउ न पर असांजे पीउ बराबरि हो। शेरड़ूअ खे त मां ज़िंदा बि कोन छॾींदो था ज़िंदा। कठो साथ था कयो तो तुफ सज्जन कोई कोई दुश्मन हर कोई।
शेर अली चालाकी कई आहे हिते ई किथे हूंदो हलो कुर्बान जी जिंदगी खतरे में आहे कुर्बान मूं त चाहियो पे त तोखे जीरो खान बाबा जे साम्हूं पेश कयां पर तो पंहिंजो वक्त ज़ाया करे छॾियो हाणे तुझी सज़ा मौत आहे मौत शेर अली मां तुझो पंहिंजो आहियां मूंखे माफ़ कर हाणे तोखे पंहिंजाइप जी यादि अचे तूं त साला उन ॾींहुं मरी वियो हुए तूं त उन ॾींहुं असांखो रिश्ता ई ख़तम करे छॾिया पंहिंजाइप त उन ॾींहुं तो टोड़े छॾी जंहिं ॾींहुं तूं चाचे सैफल ज़रीना खे क़तल कयो हाणे तो पापीअ जो वजूद ये धरती मां घणो वक्त बर्दाश्त न करे सघंदी न त ये धरती मां मूंखे पिट्टू ॾींदी पाराता ॾींदी त तूं सिंध धरती जो कहिड़ो ॼायो आहीं अहिड़नि ज़ालिमनि खे जीरो थो छॾे मरण लाइ तयार थी तॾहिं त मां चवंदो आहियां कुर्बान त सॼण कोई कोई दुश्मन हर कोई पहुची वए पंहिंजे अंजाम ते सजण कोई कोई दुश्मन हर कोई मां तोखे मारण नथो चाहियां सुठो इन्हीअ में तई पंहिंजो रस्तो वठ हल पर तोखे मारण जो जुनून मुझे मथे ते सुवार आहे असांजा वॾड़ा सही चई आहिनि कुत्ते जो पुछ 12 महीना नड़ में हुजे न तॾहिं बि टेड़ो जो टेड़ो तॾहिं त मां चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन हर कोई बाक़ी रही तुझी या मथे जी फेरी या मां हाणे लाहियां थो
मां के शेरली मारियो आहे। शेरू हिते ई किथे हूंदव, ॻोल्हियो जो बची न वञे। अचो तोखे मारण न पे चाहियो, मां त तुझे मथे जी फेरी कढण पे चाहिई, मथे जी फेरी कढण पे चाहिई, जेका तुझे मथे में फेरी हुई। तू मौत पाण मरी वए, वही सूए में लगे। ये करे त मां चवंदो आहियां, सजण कोई कोई, दुश्मन हर कोई। शिकार असांजे हथनि मां भॼी वियो। अचो मालिका, शर्मिला लाश लाश अरे साहब जो रहा है, मुख्य लगे तो कपड़ा अज वही पता ही।
ओके खेलना चाहते हो साहब मालिक भी तो के मैं तो मामा की चास मसादा ये तो छा कयो हाणे असां खान बाबा कहिड़ी वरंदी ॾींदासीं मसादा मूं हुनखे नाहे मारियो न ई मूंखे मारण जो को हुनखे इरादो हो हू पंहिंजी मौत पाण मोआ मूं हुनखे घणो ई सम्झायो हू रस्तो पियो अथई हल हितां हुनखे सिधो मथे में फेरी हुयसि मूंसां विढ़ियो मूं ते फायर कई आख़िर बचाव में मूं बि फायर कया थपा थुपी थी मूं हुनखे धिको ॾिनो वो वही हिकिड़े किले में लॻो जंहिंमें हुनजो पेट फाटी पियो तड़पी तड़पी मरी वियो हाणे ॿुधाए हिन में मुंहिंजो ॾोह आहे मसाद वो शैतान आहिनि शैतान खान बाबा खे झुकाइण जा ख्वाब पिया ॾिसनि उन्हनि खे त इहे मौक़ा खपनि न मसाद न उन्हनि जा कंध त कटिजी सघनि था खान बाबा जो कंध कपण त परे जी ॻाल्हि आहे कंध झुकाइण त परे जी ॻाल्हि आहे अञा मां पकड़ी न आहे जेको खान बाबा जो कंध झुकाए सघे इहो हुनजो ख्वाब आहे कॾहिं बि पूरो न थींदो कॾहिं बि पूरो न थींदो इन्हीअ करे त मां चवंदो आहियां सॼण कोई कोई दुश्मन है कोई शेर अली गल खुदा जी पार पहुंचई मुझो घोट पहुंचई मुझा पुटल पुट मुझा घोट पुट घर की बाबा तो बंद को दिया चल जोनन जो चालू न ओ भाई सोदा दादा कलूर करे ते जाओ बस मां बस तू रोई दिया दसा रोई छोको न चयो तो इहो सूबेदार खे असां नाहे की शेर अली कयो शेर अली तो शेर अली के बख्श कर छॾियो हाँ तो शेर अली के बख्श कर छॾियो छो ॿुधाए पुलिस के तहां मर्दन आयो मर्दान की काने भैया जो तहां भाउ जो पलांत न करे सघंदो सुठो कयो आहे हाशिम सुठो कयो आहे पुलिस जे आॾो न ॿुधाई पलांत थींदो मुझे भाजे खुलेगा कानून वट काम सजा करने का वत में वत शेर अली के फांसी की
सजा ॾींदा पर मां खान बाबा जे पूरे खानदान खे रोलण थो चाहियां मां चाहियां थो खान बाबा जा पंहिंजा जाइदा हुन जी गिची में पवनि कौन छड़ी दुश्मन के हिकिड़े हिकिड़े खे रुलाए मारींदुसि तर पर मारींदुसि मां तोखे दफन पाओ कंदुसि पहिरियां खान बाबा जी हवेली जी बनकुनि खे कब्रिस्तान जहिड़ी ख़ामोशियुनि में ॾिसंदुसि हाँ इने खान बाबा खां मुंहिंजे पुट जो हिसाब वठी ॾियो मूंखे हिसाब जेकॾहिं न औलाद न करे सघो त हेॾे मोटी न अचिजो तव्हां बि भाउ जे मथां क़ुर्बान थी वञो त पुट आयो त मूंखे हिसाब वठी ॾियो ये सब छाए शेर अली छा तू हाशिम वारन दे वियो है हाँ बाबा मां वयो हुअसि पर मां त बस बस नजरू जी जी खान बाबा जी पुलिस के घुराए जी हाँ मां तो चवां तो पुलिस के घुराए पर खान बाबा
जेको चयुम ओतिरो कर ओतिरो। सूबेदार साहब, ही खूनी आहे खूनी, इनखे गिरफ्तार कयो। पर खान बाबा ही तो तव्हांजो पुट आहे। सजन कोई कोई दुश्मन हर कोई। सूबेदार साहब गिरफ्तार कयो मूंखे, लगायो मूंखे हथकड़ियो। ये खून मूं ही कयो आहे, मां खूनी आहियां, हिकु खूनी खान बाबा जो पुट नथो थी सघे। खान बाबा जो पुट नथो थी सघे। मेहरबानी करे मूंखे हथकड़ियो गिरफ्तार कयो मूंखे। अरेस्ट दुश्मन को हिक चक्कर वारे में जे खुदा जो कसम दुश्मन जूं छेतियूं छेतियूं करे छॾींदो। हाँ दा अमा सही थी चए। जेसिताईं उन्हनि खूननि जी एवज़ उन्हनि जे पकदारनि जो लाश उन्हनि खे न ॾींदासीं तेसिताईं असां सुकून सां न रहंदासीं। हाँ मालिक, ईअं ई थींदो जीअं अमर जी चाहे। थोरो इंतज़ार कर, असांजी ताक़त ॿिनि टिनि ॾींहंनि में वधंदी। छो जो मुंहिंजा दोस्त जेल मां जल्दी आज़ाद थियण वारा आहिनि।